जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। लाल लोई 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 लाल लोई। हाँ, अॼु जो वीडियो आहे मुंहिंजो लाल लोईअ ते। लाल लोई यानी लोरी और असां सिंधी इनखे चवंदा आहियूं लाल लोई, जेको ॾाढो उत्साह सां मल्हायो वेंदो आहे और जंहिंमें ख़ासि करे ॿार जेके आहिनि ॾाढा उत्साहित हूंदा आहिनि। लाल लोईअ खां पहिरियों ई इन जी तयारियूं कयूं वेंदियूं आहिनि, जंहिंमें ईटूं लकड़ियूं इहे सभु गॾु कयूं वेंदियूं आहिनि और जंहिं ॾींहुं लाल लोई हूंदी आहे उन ॾींहुं जंहिं जॻह ते लाल लोई ठाहिणी आहे उनखे साफ़ु करे उन ते छेणे जो लेपो हयो वेंदो आहे और उनखे पोइ सुकण लाइ रखंदा आहिनि। उते डेकोरेशन बि कई वेंदी आहे। लेपो हणी ईटूं लॻाए करे उन खां पोइ उते धूप ॿारियो वेंदो आहे और जीअं मां ॿुधायो इन में ॿार ॾाढा उत्साहित हूंदा आहिनि, त कोशिशि करे सभु ॿार इहो कमु पाण ई कंदा आहिनि। इन खां पोइ इन ते लकड़ियूं रखियूं वेंदियूं आहिनि और लकड़ियुनि खे अहिड़े नमूने ॿधबो आहे जीअं इहे किरनि न। लकड़ियूं रखण खां पोइ उन जे चौधारी गाहु रखियो वेंदो आहे। गाहु सुको हूंदो आहे। इन तरह ॾिसो चौधारी गाहु रखियो वेंदो आहे। लाल लोई मकर संक्रांति खां हिकु ॾींहुं पहिरियों ईंदो आहे, जंहिंखे पंजाबी में लोरी बि चइबो आहे और सिंधीअ में चइबो आहे लाल लोई। गाहु सां सॼो ढके करे इन खां पोइ इन जे मथां डेकोरेशन कई वेंदी आहे, जंहिंमें रंगीन पन्ना गुल और फूकड़नि जो इस्तेमालु करे इन जी डेकोरेशन कई वेंदी आहे। पूॼा महिल सभु गॾिजी करे हिकु महिल पूॼा कंदा आहिनि। आसे पासे वारा सभु मिली करे। किथे लाल लोई नंढी ठाही वेंदी आहे, किथे वॾी, पर उत्साह में काई बि कमी कान हूंदी आहे। उन खां पोइ पूॼा में जेके शयुनि जो इस्तेमालु करिणो आहे मां हिकु हिकु करे तव्हांखे ॿुधायां थी पई। इन में रेवड़ियूं, नारेल, गजर, नज़र लाहिण जे लाइ पीली राईअ जो बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। रेवड़ियुनि सां गॾु कुझु इन में फुला बि विझंदा आहिनि। प्रसाद में बूंदी सिङर, तिरनि जा लॾूं, पंहिंजे मन जे हिसाब सां माण्हू उन में कहिड़ो बि प्रसाद चाढ़े सघंदा आहिनि। आरती जी थाली ऐं जल जो लोटो, घी विझिबो आहे और गाहु जीअं त सुकल हूंदो आहे उन जे करे इहो जल्दी पाए पकड़े वठंदो आहे। जेॾी महिल सभु गॾु थींदा आहिनि त लाल लोई ॿारी वेंदी आहे। हिते ॿार ॾाढा उत्साहित आहिनि। लाल लोई 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 लाल लोई। खोटे 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 मिट्टी कोटियो, छोटे 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 लकड़ियूं जोटियो। लाल लोई ॿारण खां पोइ आरती कई वेंदी आहे। सिंधी आहियूं त आरतीअ खां पोइ थींदो पलव ऐं छंडो। त सभु हिकु हिकु करे आरती बि कंदा आहिनि और पोइ गॾिजी सभु मिली पलव पाईंदा आहिनि। इन खां पोइ पूॼा जो सामान जीअं मां ॾेखारियो, गजर, तिर या तिरनि जा लॾूं, रेवड़ियूं, इहे सभु जेके आहिनि लाल लोई में विधा वेंदा आहिनि
और पीली राई जेका आहे उहा जेका आहे नज़र कढण जे लाइ विधी वेंदी आहे, पंहिंजे मथां घुमाए करे विझणी हूंदी आहे जीअं नेगेटिव एनर्जी निकिरी वञे और पॉज़िटिविटी अचे। इन खां पोइ नारेल तोड़बो आहे। नारेल जो जल जेको आहे उहो बि लाल लोई में विझिबो आहे ऐं नारेल जो हिकु हिसो उहो बि लाल लोईअ में विझिबो आहे। इन खां पोइ कबी आहे परिक्रमा, यानी फेरा पाइबा आहिनि, 5 फेरा। नंढा वॾा सभु ॾाढा उत्साहित हूंदा आहिनि। ॾिसो ॿारनि जो केॾो उत्साह आहे। सिंधी गीत भॼन ॻाया वेंदा आहिनि। उन सां गॾु झूलेलाल साईंअ जी धुनी लॻाई वेंदी आहे। लाल लोई में सिका विझिबा आहिनि। नंढे हूंदे असां इहे ॾाढा सिका विझंदा हुआसीं और जेॾीमहिल बाहि विसामी वेंदी हुई त उन मां पोइ इहे सिका कढिया वेंदा हुआ। चवंदा हुआ त इहे रखणु ॾाढा शुभ हूंदा आहिनि। त नंढे हूंदे कंहिं कंहिं इहे सिका कढिया हुआ, ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। इहो सभु आहे लाल लोईअ जे बारे में। और हिकु ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि त दीपक वाटवानी जी जंहिंजो VTV चैनल आहे उन ते लाल लोईअ जो ॾाढो बढ़िया हिकु गानो आहे, त उहो ज़रूरु ॾिसिजो। उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾिनी आहे। हिकु पहिरां इहा ज़रूरु ॿुधो। मां जननीअ जूं आसीसूं थियनि, देवगनीअ जी शक्ति पाइनि। मां जननीअ जूं आसीसूं थियनि, देवगनीअ जी शक्ति पाइनि। सिंधी संस्कृतीअ जा ॾिण मनायूं, रीतूं ऐं रस्मूं निभायूं सदा। सिंधी संस्कृतीअ जा ॾिण मनायूं, रीतूं ऐं रस्मूं निभायूं सदा। शीश निवाइनि था, फेरा बि पाइनि था। शीश निभाइनि था, फेरा बि पाइनि था, सजदा करे थो हिते हर कोई। लाल लोई लाल लोई लाल लोई। लाल लोईअ जो इहो गानो ज़रूरु ॿुधिजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। लाल लोई 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 लाल लोई। जय झूलेलाल। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।